आम खबर खान नाज़रीन वाक़िया गाइडिंदालू सिंध हुकूमत हज़रत लाल शहबाज कलंदर जी मज़ार जे वाधारे बहाली जो फ़ैसिलो कयो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह जी सदारत हेठ हैदराबाद में इजलास थियो आहे। इजलास दौरान लाल शहबाज कलंदर जी दरगाह ते हाज़िरी जारी मनसूबे ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इजलास दौरान ॻाल्हाईंदे चीफ सेक्रेटरी सिंध जो चवणु आहे त बाईपास खां दरगाह ताईं नओं रोड ठाहियो वञे। हुन चयो त ट्रैफ़िक जी बहितरी लाइ पार्किंग प्लाज़ा बि ठाहियो वञे। सिंध हुकूमत हज़रत लाल शहबाज कलंदर जी मज़ार जी वाधारे ऐं बहाली जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह जी सदारत हेठ हैदराबाद में इजलास थियो आहे। इन इजलास जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फेरोज़ बबर सां। जी फेरोज़। जी बिल्कुल निदास सिंध हुकूमत पारां लाल शहबाज कलंदर जी दरगाह की तोसी ऐं बहाली जो फैसलो किया है। हैदराबाद में चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह जी सदारत हेठ इहो अहम इजलास थियो। इजलास में सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सेक्रेटरी वर्क एंड सर्विसेज कमिश्नर हैदराबाद डिप्टी कमिश्नर जामशोरो ऐं एडमिनिस्ट्रेटर औकाफ समेत बेन शिरकत कई। इजलास में औकाफ खाते पारां हज़रत लाल शहबाज कलंदर जी दरगाह ते हलंदड़ तरक्याती मनसूबे बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। सैयद आसिफ हैदर शाह चयो त बाईपास का मज़ार ताईं नओं रोड ठाहियो वेंदो। शहर मां हर क़िस्म जी जेके हद दर्जन उन्हनि खे बि ख़त्म कयो वञे, जॾहिं त शहर जे ट्रैफिक खे बहितर बणाइण लाइ पार्किंग प्लाज़ा जेको पिण सेवण में तामीर कयो वेंदो। हुन जो चवणो हो त शहर में मौजूदु बस स्टैंड खे बि इस्तेमाल में आंदो वेंदो, जॾहिं त हुन हिदायत कई त सेवण जी वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज स्कीम खे वक़्त ते मुकमल जेको आहे कयो वञे। जॾहिं त सिंध जे चीफ सेक्रेटरी सेवण जेको आहे मास्टर प्लान ठाहिण जी बि हिदायत कई। मास्टर प्लानिंग में रोड ट्रैफिक मैनेजमेंट सिहत सप्लाई ऐं ड्रेनेज जा ॿिया शोबा जेके आहिनि उहे शामिल हूंदा। हुन इजलास में चयो त मज़ार ते कम जे मयार खे बरक़रार रखण ऐं ज़ाइरनि खे सभई जेके सहूलियतूं उन्हनि ताईं रसाई हासिल घुरिजे। सेवण में रैपिड रिस्पॉन्स सेंटर ऐं दवाउनि लाइ मेगा स्टोरेज पिण तामीर कया वञे, जेको दरगाह अंदरि इंतज़ाम खे बहितर खां बहितर बणायो वञे। जी ठीकु आहे फेरोज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।